डाही, झिरकी ऐं लालची बादशाह जी दिलचस्प ऐं सबक़ामोज़ कहाणी। घणो वक़्तु अॻु जी ॻाल्हि आहे त कंहिं ज़माने में हिकु बादशाह रहंदो हो। बादशाहनि जो बादशाह त रब पाक पाण आहे, पर ही ज़माने जो को बादशाह हो जंहिंखे गुलेल सां पखी मारण जो तमामु वॾो शौक़ु हूंदो हो। बादशाह जे हिन शौक़ जे करे बादशाह खे ॾिसी करे मुल्क जे ॿियनि ई केतिरनि माण्हुनि गुलेल सां पखी मारणु शुरू करे ॾिना। बादशाह सलामत बि फ़क़ति उन्हनि माण्हुनि खे ई प्यार मुहबत ॾींदो ऐं भाईंदो हो, ऐं बादशाह खे बि उहे ई माण्हू वणंदा हुआ जिन खे गुलेल सां पखी मारण जो ॾांहुं आयो थिए। बादशाह सलामत पंहिंजे ख़ासि माण्हुनि सां गॾु हर रोज़ु पखियुनि जे शिकार ते निकिरी वेंदो हो ऐं पोइ पखी मारे मारे आख़िरकार हिकु ॾींहुं महिलात ऐं बाग़ीचे जा सभु पखी ख़तमु करे छॾियईं। पहिरें त हुन आसे पासे जा पखी मारिया, पोइ आसे पासे जे महिलात, बाग़ीचे जा पखी ऐं पोइ पंहिंजे भर पासे में जेके बि इलाइक़ा हुआ उन्हनि मां पखी मारींदो आयो। तव्हांजो बादशाह खे पखी ॻोल्हण में हाणे परे परे वञिणो पियो। हिकु ॾींहुं बादशाह सलामत पंहिंजा माण्हू साण करे पखियुनि जी ॻोल्हा में झंगल ॾे शिकार लाइ निकिरी पियो। पखियुनि जी ॻोल्हा में हुननि हिकु हिकु वण करे हिकु हिकु ॿूटो करे ॻोल्हा शुरू करे छॾी। वेंदे वेंदे जबल ऐं ऋणपट बि ॻोल्हियाऊं, पर किथे बि को पखी नज़र न पियो आयो। ॿिपेरी धारे हू नेठि हलंदा हलंदा हिकु ॿनी में अची निकिता। उहा ॿनी एॾी त वॾी हुई जो हिकु कुंड खां संदसि ॿिए कुंड ते नज़र न पई आई। हिकु कुंड ते बीहनि त ॿिए कुंड ते छा आहे केर बि कंहिंखे ॾिसी न पियो सघियो। उन वॾे ॿनी में उन जे विच ते हिकु वॾो घाटो वण पिणु हो। शदीद गर्मी जे करे पखियुनि जी ॻोल्हा कंदे कंदे बादशाह ऐं संदसि माण्हू उन वण ॾे वधणु लॻा। आख़िरकार हू उन वण वटि पहुची विया ऐं हुन जे हेठां थक भञण लाइ वेही रहिया। जेतोणीकि हू तमामु घणा थकल हुआ, पर तंहिं हूंदे बि संदुनि पखियुनि जी ॻोल्हा वारी जुस्तजू जारी हुई ऐं हू हेॾां होॾां नज़रूं फेराए वणनि ॾे ॾिसी रहिया हुआ त का पखी मन को मिली। अचानक बादशाह जी नज़र हिकु झिरकी ते पइजी वई। उहा झिरकी वण जे बिल्कुलु हेठां ई ॾार ते वेठी हुई ऐं पंहिंजी मस्ती में चूं चूं करे रही हुई। बादशाह पंहिंजे माण्हुनि मां हिकु खे हिकदमि हकल कयो त इन झिरकी खे गुलेल सां हणी हेठि किरा। संदसि नौकर बसि हुकम जे इंतज़ार में हुआ। सो संदसि नौकर उथी बीठो ऐं गुलेल में मिटी जो पकल ॻोड़ो विझी ठका जो झिरकी खे करायो त गुलेलो झिरकी खे जीअं ई लॻो अची झिरकी हेठि फ़हको कयो। बादशाह झिरकी खे झले करे नौकर खे ॾिनी त उनखे कुई छॾ। नौकर झिरकी खे ॻिची खां पकिड़े कुहण वारो ई हो त झिरकी ॻाल्हाइणु शुरू कयो। चयाईं, ए मुंहिंजा हमदर्द बादशाह, महिरबानी करे हिन खे चओ त मूंखे न कोहे ऐं हिन खे कुहण खां रोक, छो त आउं बि तुंहिंजी जितामड़नि नौकरनि मां हिकु नौकर आहियां। मूंखे जेकॾहिं मारींदे त सॼी उमिरि ॿियो पछताईंदे। उन खां अलावा मूं अकेले खे कुहण मां भला तोखे छा वरदो जो मूं मां हिकु ॿोटी बि का मस तोखे नसीब थींदी। झिरकी खे ॻाल्हाईंदो ॿुधी बादशाह खे ॾाढी हैरत लॻी ऐं चयो, कमाल आहे जो तूं हिकु पखी थी करे बि ॻाल्हाए सघीं थी। झिरकी खे जो मौत जो ख़तरो हो, कंध ते कातूस तो वरी ॻाल्हाइणु शुरू कयाईं। मुंहिंजा हाकिम, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। आउं तव्हांजे इंतज़ार में हिते केतिरनि ॾींहंनि खां वेठी हुयसि ऐं तव्हांजो इंतज़ारु करे रही हुअसि। बादशाह सलामत पुछियो, उहो भला छो ऐं कीअं, छा लाइ तूं वेठी हुए? झिरकी वरी वराणियो, बादशाह सलामत गुस्ताखी माफ़, मूंखे परॾाॾे जो नियापो तव्हांखे ॾियणो हो। मुंहिंजे परॾाॾे मरण वक़्तु हिकु तमामु वॾो हीरो छॾियो हो। उन हीरे जी माप तव्हांजे गोॾनि जेॾी थींदी ऐं मुंहिंजो परॾाॾो वसीयत करे वियो हो। ही हीरो अमानत तौरु आहे ऐं हीअ अमानत आहे जेका बादशाह सलामत खे पहुचाइणी आहे। उन करे आउं तव्हांजी राह में हर रोज़ु उसीड़ो कंदी रहियसि ऐं इंतज़ारु कंदी रहियसि ऐं पको हुयमि त हिकु न हिकु ॾींहुं उहो ज़रूरु ईंदो जॾहिं तुंहिंजी ऐं मुंहिंजी
मुंहिंजी तव्हां सां मुलाक़ात थी वेंदी। झिरकी जो इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त बादशाह चयो, मूंखे त अजब थो लॻे त हीउ पखी पाण वांगुरु ॻाल्हाए बि सघे थो। उन करे मूंखे हिन जी ॻाल्हि ते यकीन आहे। असांखे ॾियण लाइ हिन वटि कुझु ज़रूरु आहे। मूंखे त इहो पक आहे त हिन वटि कुझु आहे। झिरकी चयो, गुस्ताखी माफ़ बादशाह सलामत। न रुगो घोड़े जहिड़ो हीरो, पर मुंहिंजे परॾाॾे तव्हां ऐं तव्हांजे माण्हुनि लाइ कुझु नसीहतूं बि चयूं आहिनि, जीअं उन नसीहतुनि मां तव्हांजो भलो थी सघे। बादशाह तंहिं ते चयो, महिरबानी करे ॿुधा त उहे कहिड़ियूं नसीहतूं आहिनि, जीअं आऊं ऐं मुंहिंजा माण्हू उहे ॿुधी कुझु फ़ाइदो हासिलु करे सघूं। उन ते झिरकी बादशाह खे ॿुधायो त मुंहिंजा प्यारा राजा बादशाह, मुंहिंजे परॾाॾे तव्हांखे ॿुधाइण लाइ ही 3 ॻाल्हियूं चयूं हुयूं। पहिरीं ॻाल्हि इहा हुई त कंहिंजी बि मिठियुनि मिठियुनि ॻाल्हियुनि ते कॾहिं बि एतबार न कजां। ॿी ॻाल्हि उहा त जेकी कुझु हथनि मां हलियो वञे उनजे मोटी अचण जी उमेद न रखणु घुरिजे। ऐं आख़िरी नसीहत इहा बि कई हुअसि त जेको तुंहिंजो न रहियो आहे उन ते अफ़सोस हरगिज़ न कजां। ए बादशाह सलामत, इहे 3 नसीहतूं अथई। ऐं हाणे मूंखे इजाज़त ॾे त मां तव्हां लाइ हीरो खणी अचां, जेको मुंहिंजे परॾाॾे अमानत तौरु मूं वटि रखियो हो त हिन मुल्क जे बादशाह जे हवाले कयां। उहो हिन वण जी बिल्कुलु चोटी ते रखियो आहे। बादशाह सलामत बिना कंहिं सोच वीचार जे हुकुम ॾिनो त झिरकी खे आज़ादु कयो वञे। बसि बादशाह त बादशाह हूंदा आहिनि, बादशाह जे हुकुम जो बसि इंतज़ारु हो। जेको माण्हू झिरकी खे कुहण वारो हो तंहिं झिरकीअ खे खणी हिकदमि हथु कढिया ऐं झिरकीअ उॾामी बादशाह जे कुल्हे ते अची वेठी। उते झिरकी पंहिंजा खंभ छंडे लसा कया ऐं बादशाह सलामत खे चयो, ते बादशाह सलामत, गुस्ताखी माफ़ कजां। महिरबानी करे तव्हां हिते ई तरसो जेसीं आऊं वण जे मथां ई चोटी ताईं पहुचां। पोइ झिरकी वण जे सभ खां मथां ई चोटी ते उॾामण लॻी, जिते कंहिं बि माण्हू जो गिलियल जो गोलो पहुची न पिए सघियो। पोइ पखी उॾामदी झिरकी वञी उते पहुती। बादशाह ऐं हुनजा केतिरा ई माण्हू जेके उन वक़्तु उते मौजूदु हुआ, काफ़ी देरि ताईं हुनजे मोटण जो इंतज़ारु कंदा रहिया। सभिनी चयो त इजाती झिरकी अचे, बादशाह लाइ हीरो खणियो थी अचे। पर ईअं लॻो त झिरकी खां संदसि कयल वाइदो विसरी वियो हुजे। हीरो आणण त परे जी ॻाल्हि, पर झिरकी वण जे मथां ई चोटी ते वञी वेठी ऐं पोइ उतां वरी न चुरे न वरी पुरे न कंहिं पासे थिए। बादशाह समेत हर हिक खे ॾाढी देरि थी रही हुई। सिॼ लहण में बाक़ी के लम्हा हुआ। आख़िरकार बादशाह सलामत तंग थी करे इंतज़ारु करे रड़ करे झिरकी खे चयो, झिरकी, ओ झिरकी, किथे वञी चोटी ते वेठी आहीं? इहो हीरो जेको तुंहिंजे परॾाॾे मूं लाइ ॾियण लाइ तुंहिंजे हवाले कयो हो, हाणे जल्दी करे खणी अच त मूंखे घर वञण में ॾाढी देरि पई थिए। झिरकी जॾहिं बादशाह जे वातां इहा ॻाल्हि ॿुधी त खिली खिली खेरी थी पई ऐं पोइ चयो त बादशाह सलामत, मुंहिंजी ॻाल्हि खे दरगुज़र ई करे छॾियो, तमामु सुठो अथव। मुंहिंजी ॻाल्हि खे हिते ई विसारे छॾियो ऐं तव्हांखे घर वञण में काफ़ी देरि थी रही आहे त तव्हां भले हलिया वञो। हिते तरसी छा कंदव? छा मूं तव्हांखे इहो न ॿुधायो हो त कॾहिं बि कंहिंजी मिठियुनि मिठियुनि ॻाल्हियुनि ते एतबार न कजो? मुंहिंजे परॾाॾे इहा नसीहत न कई हुई त हथनि मां हली वियल शइ जी मोटी अचण जो वरी इंतज़ारु न कजो। ऐं हा, जेको तव्हां वटि न रहियो हुजे उन ते भला अफ़सोस हरगिज़ न करणु घुरिजे। बादशाह सलामत, मुंहिंजे परॾाॾे जूं इहे नसीहतूं तव्हां पाण कुझु सम्झो सोचो कीअं रहियूं। बादशाह सलामत, भला कीअं एॾो तव्हांजो गोॾे जहिड़ो हीरो खणी सघां थी जॾहिं त आउं ई एॾी वॾी न आहियां। मूं त फ़क़ति इहा कहाणी घड़ी हुई, फ़क़ति तुंहिंजे चंबे मां निकिरण लाइ हीअ कहाणी घड़ी हुई। तूं उन वक़्तु ई उन ते ई यकीन करे मूंखे आज़ादु करे छॾियो। हाणे आउं अहिड़े हंधि ते आहियां जिते को मुंहिंजो वार बि विंगो नथो करे सघे। को बि मुंहिंजो वार विंगो नथो करे सघे, न ई तुंहिंजे ॻोल्हलनि जा इहे ॻोढ़ा मूं ताईं पहुचंदा। ऐं तुंहिंजी पहुच खां बिल्कुलु परे आहियां ऐं मूंखे वरी फासण जो तूं सोचजां बि न। महिरबानी करे मुंहिंजे इहे नसीहतूं यादि करे रखजांइ
ऐं ॿियनि खे बि इहो ॿुधाइजां जेकी कुझु तव्हांजे हथनि में आहे उन जी तंगी तरह हिफ़ाज़त कयो। जेकी कुझु गुम थी वियो आहे उन जी वापसी जी उमेदु न रखिजो। इहे ॻाल्हियूं ॿुधी करे हाणे बादशाह सलामत पंहिंजे महिलात ॾे रवानो थी वञ। इहे मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुध ऐं रस्ते ते वञी जल्दी वञ, मतां रस्ते ते ऊंधा न थी वञे। इहे झिरकी बादशाह सलामत खे ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं उहो चई झिरकी पंहिंजो पुछु मथे करे विठ लाथी। विठ सिधी अची बादशाह जे गुलेल ते किरी, जेको उन वक़्तु मथे करे बीठो हो ऐं झिरकी खे ॾिसी रहियो हो। पोइ त बादशाह ॾाढो लॼारो थियो, छो त हिकु नंढड़े पखी खे बेवकूफ़ बणाए वरितो। उन बैदि निहायत ग़मगीन ऐं ॾुखारे हालत में बादशाह सलामत महल ॾे मोटी वियो। झिरकी पोइ काफ़ी देरि ताईं बादशाह ऐं उनजे माण्हुनि खे परे परे वेंदो ॾिसंदी रही ऐं उन बैदि ख़ुशी मां उॾामी हवा में फेरियूं पाइण लॻी त कहिड़े तरीक़े सां हुन पंहिंजी होशियारी ऐं दानाई सां पंहिंजी जान बचाए वरिती। साथियो, उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। कॾहिं बि कंहिंजी मिठियुनि मिठियुनि ॻाल्हि में अची पंहिंजो नुक़सानु न कजो ऐं वधीक तव्हां पाण सम्झो आहियो। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।